टेवराम महाराज की जय। सद्गुरु सर्वानंद महाराज की जय। सद्गुरु शांति प्रकाश महाराज की जय। स्वामी शांति प्रकाश महानवा, स्वामी शांति प्रकाश महानवा, असा प्रेम न लाए भगवानवा, असा प्रेम मिलाए भगवानवा। ओ स्वामी शांति प्रकाश महानवा, असा प्रेम न लाए भगवानवा। हलो ताली दर्शन करूं, हलो ताली दर्शन करूं गुरुवर ते। जेको शांति जो भंडार आ, जेको शांति जो भंडार आ, हो जंहिंजी महिमा परम्पार आ, जंहिंजी महिमा परम्पार आ। हो जी हो जेको शांति जो भंडार आ, जंहिंजी महिमा परम्पार आ। हलो ताली महर गुरु, हलो ताली महर गुरु गुरुवर ते। सागर आ, जेको प्रेम संदो सागर आ, सच पच नटवर नागर आ, सच पच नटवर नागर आ। हो जी हो जेको प्रेम संदो सागर आ, सच पच नटवर नागर आ। हलो ताली प्रेम पियूं, हलो ताली प्रेम पियूं गुरुवर ते। आश पुजाए, साईं सब जी आश पुजाए, हो साईं दुखड़ा मेहरबानी यार जी अज संताया। मेहरबानी यार अज चमन में गुल टिरिया भौरन पिणवा सो कयो। अज चमन में गुल टिरिया भौरन पिणवा सो कयो। अज चमन में गुल टिरिया भौरन पिणवा सो कयो। नेण नेणन सां मिलिया, नेण नेणन सां मिलिया। मेहरबानी यार जी आहे, मेहरबानी यार जी अज अंगन में संताया। मेहरबानी यार जी अज अंगन में संताया। मेहरबानी यार जी। प्यार सां चओ जय श्री कृष्ण। ॾिसो अॼु गुल टिड़िया माना अॼु साईं जन गुल रूप असां सभु आहियूं भंवरा। कॾहिं छो जमा थियाऊं गुल जे मथां भंवरा ईंदा आहिनि, ख़ुशबू वठंदा असां संतनि जे संग में अची, ब्रह्म ज्ञान संतनि जे। बोलो सतगुरुदेव भगवान। अॼु अंगण में गुरुदेव आया। मेहरबानी यार जी अॼु अंगण में आया। मेहरबानी यार जी गम वया घटिजी सुदर्शन सतगुर जे दीदार सां। गम वया घटिजी सुदर्शन सतगुर
वया घटिजी सुदर्शन सतगुर जी दीदार सां महर जो अतरो दरियाऊं महर जो ओ बाज जो अतरो दरियाऊं बाज मेहरबानी यार जी आहे मेहरबानी यार जी अजु अंगण संताया मेहरबानी यार जी अजु अंगण में संताया मेहरबानी यार जी दीदार तन तन ज्योतियो अजु दीदार तन तन ज्योतियो अजु मेहरबानी यार जी आहे मेहरबानी यार जी अजु अंगण संताया मेहरबानी यार जी अजु अंगण में संताया मेहरबानी या बोलो सतगुरुदेव भगवान तव्हांजो प्यार प्रेम छिके अचे थो केतिरा त प्रेमी गॾु बि आया आहिनि हुते गॾु हिते बि गॾु सॾ में सॾु सदाईं गॾु चओ सतनाम सो कंहिं बि बहाने सां आया संतनि जे संग में आनंद ई आनंद आहे कॾहिं बि नुक़सान जो त सुवाल ई कोन थो थिए पियो तव्हांजे लाइ प्यारे व्यवस्था भी जेतिरे क़दुरु थी सघी आहे कई अथई तंहिं हूंदे बि कंहिंखे तकलीफ़ हुजे दास जी सम्झी करके कंहिं सेवादारी जी तकलीफ़ कंहिं होटल में तकलीफ़ कंहिं कार जे हलाइनि ड्राइवर में तकलीफ़ कंहिंजे बि रूप में चओ सतनाम सां उहा दास जी सम्झंदा ऐं केतिरा प्रेमी न बि अची सघिया छो जो मुंहिंजो कोई भरोसो न हुयो चओ सतनाम पर अचे अलाए कीअं तव्हां प्रगट थिया आहियो हिते जेको आहे पतो नथो पए चओ सतनाम पर काई शक्ति आहे जेका छिके अचे थी हिक ॿिए सां ॻंढे रखे थी पई चकमक जे अंदरि शक्ति हूंदी आहे लोह खे छिकण जी अहिड़ी तरह भॻवान या गुरूअ जे अंदरि का अहिड़ी शक्ति आहे जो मां हाल हीणो हूंदे बि तव्हांजो प्रेम ॿीणो आहे चओ सतनाम साहिब अहिड़े हिन मुल्क में तव्हां के त वीचारा आया ई पहिरियों दफ़ो हूंदा ऐं के वरी नवां आया बि हूंदा त वरी गॾु न आया हूंदा हाणे वरी ॿई डबल फ़ाइदो तव्हांखे पहिरियों दफ़ो भले आया या अॻे बि आया आहियो वरी संतनि जे संग में ऐं वरी अॼु उहा प्रदर्शनी बि लॻल अथव चओ सतनाम साखियूं दुबईअ जी बाज़ार लॻल अथव बाबा शॉपिंग कयो पर चओ सतनाम साखियूं का मना कान्हे का हाथ तब बढ़ाओ पहले अपने करो जेब से बात चओ खर्च करने को तब बढ़ाओ हाथ पहले करो अपने जेब से बात हो क्रेडिट कार्ड ॾिसजो चओ जय श्री के पोइ भले ख़रीद कयो का मना कान्हे का चओ सतनाम हिक ॿिए खे सॾु करे गम कसर खाई मिली जुली हलंदव काई बि असुविधा तव्हांखे प्राप्त थिए उहा प्रभुअ जी न सम्झी कंहिं ॿिए माण्हूअ जी न सम्झी पर दास जी सम्झंदा इहा वार वार तव्हांखे प्रार्थना आहे चओ सतनाम गिला कंदव त तव्हांजी वरी गिला थींदी साधन जी बि गिला थींदी ॿिन्ही जी जेको आहे
तव्हांजी साराह भले हुजे पर गिला भले असांजी हुजे, फिकिर न कयो। चओ सतनाम। सो वरी बि सवेल उथी सघिया आहियो, न त थकु हूंदो आहे, मां त उथी न पियो सघां। हेठां बि ॿ गदेला वॾा जेको आहे ॿिनि ॼणनि खे सॾु करे कढो बाबा मूंखे ॿाहिरि। चओ ॿ मथां लारायमि तॾहिं मथां उथी सघियो आहियां। चओ सतनाम साखियो। उथो ऐं धरतीअ ते सुम्हंदड़ माण्हू जल्दी उथी सघंदो आहे, पर गदिल डंडप जा गदेला वॾा वॾा। चओ सतनाम साखियो। पर ईश्वरीय देन आहे, निंड जंहिंखे अचे थी उहो को गदेलनि सां निंड कोन ईंदी आहे, डंडप जा हुजनि या कहिड़ा बि हुजनि। पर जंहिं माण्हूअ जे अंदरि ईश्वर जी कुझु प्रेरणा आहे, घोर निंड अचे ऐं थकु हूंदो त निंड ज़रूरु ईंदी। ऐं थकु कॾहिं थींदो आहे जॾहिं शरीर सां महिनत कबी आहे, महिनत थींदी, थकु थियो पोइ निंड बि ईंदी। वरी भोजन बि जेको खाधल उहो हज़म थी वेंदो, निंड न आई त वरी भोजन बि हज़म न थींदो आहे। भोजन हज़म न थियो, निंड न आई, वरी मन बि प्रसन्न न रहंदो आहे। अॼु मन तव्हां सभिनि जो प्रसन्न पियो लॻे। चओ सतनाम साखियो। जेको थकु हाली त भॼी हले वियो, पोइ वरी जाॻेव, पोइ मूंखे न चइजो। चओ सतनाम। चइजोसि हुते हली बॉम्बे में थकु जाॻजांइ, हिते न जाॻ। चओ सतनाम। केतिरा ई प्रेमी, के कोल्हापुर खां, के बॉम्बे खां, के अहमदाबाद खां, सभिनी खे वार वार नमस्कार आहे। चओ सतनाम साखियो। अचो हाणे मिली करके गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय। ओ राधा रमण हरि गोविंद जय जय राधा जय। ओ गोविंद जय जय गोपाल जय जय गोपाल। राधा रमण गोविंद जय जय। बोल गोविंद भगवान। ये प्रातः काल जी घड़ी आहे, अञा 9 ताईं त हलंदव घटि में घटि। चओ सतनाम साखियो। असांजे भारत में भले हाणे 1.5 कलाक जो फ़र्क़ु हुअण करके उते 10:30 थिया अथव। चओ सत। सो मतिलबु चवण जो कि वरी बि इहा हितों जे लाइ त हीअ प्रातः काल ई अथव। चओ सतनाम। पंहिंजे पंहिंजे देश अनुसार, पर हीअ लेख बि आहे लॻभॻि प्रातः काल, जंहिंमें तव्हां सां जागी करके ऐं सतगुरुनि जे हिन सुंदर दरबार में पहुचूं था, सत्संग सभा में अची हाज़िरी भरियूं था। इहा बि परमात्मा जी असीम कृपा। चओ सतनाम। ऐं वरी जॻह सुठी मिली वियो वेहण जी जेको आहे। चओ सतनाम। पोइ न त वरी ॿाहिरि बीहणो पएव, कंहिंजे पुठीअ ते वेहणो पएव। चओ सतनाम सां। अचो मिली कर। लकर कुल सांस जपे गुर नाम के, सब लगर कुल सांस जपे गुर नाम के। जपे गुर नाम के, जपे हर नाम के। हाणे जाओ। जपे हर नाम के, ओ जपे गुर नाम के, जपे हर नाम के। ओ सब लगर कुल सांस जपे गुर नाम के। सब लगर कुल सांस जपे नाम के। नाम गुरन खां वठी प्यारा, नाम गुरन खां ओ सुमरो स्वासन सार वारा, सुमरो स्वासन सार।
ओ सुख हो 12 मास जपे गुर नाम के, ओ सुख हो 12 मास जपे गुर नाम के, जपे गुर नाम के, जपे हर नाम के, जपे गुर जपे हर नाम के, समला कर कुल श्वास जपे गुर नाम के, सबला कर कुल जपे गुर नाम के। चओ सतनाम सतनाम साखी। तो सतगुरु महाराज वटि अचनि था जिज्ञासु, साईं असांजो जीवन सफलो कीअं थींदो? बाबा श्वास परमात्मा तव्हांखे अमोलक ॾिना आहिनि, इहा ईश्वरीय देन आहे, श्वास कोई न ॾेई सघंदो आहे। इहा कहिड़ी शक्ति आहे, गॉड गिफ्ट। चओ सतनाम था, ईश्वरीय देन जंहिंखे चइबो आहे। हीअ ॿिए कंहिं इंसान खे न आहे जो तव्हां असांखे ॾेई सघंदो आहे। इहे श्वास अहिड़ा अमोलक आहिनि। कहत हूँ कह जात हूँ, कहा बजाऊं ढोल, श्वासा खाली जात है, 3 लोक का मोल। 3 लोकनि जो मुल हिक पासे श्वास। तो ये परमात्मा खां सवाइ ॿियो कोई न। इहो संपत्ति, सची संपत्ति इहा आहे। वक़्तु अनुसार तपायल माण्हू हुजे, दुखी हुजे, पाणी जे करे प्यास हुजे, पाणीअ जो बि मुल थींदो आहे, उहो बि जीवन दान थींदो आहे। चओ सतनाम। को दुख में व्याकुल आहे, मन करके तो मन में